अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फ़िल मुल्कि व लम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़ुल्लि व कब्बिरहु तकबीरा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन। अज़ीज़ साथियो, दीन इस्लाम खां दूरी जे सबबा असां जिन बदहाली जो शिकार आहियूं, उन मंझि हिकु हीअ बि आहे त शादीअ में ग़लति रस्म रिवाज। अॼु शादी जेका मथे जो सूर बणियल आहे, ग़रीबनि खे पंहिंजे घर उजाड़ण ते मजबूर कयो आहे। जिन अलाए त असांजी केतिरी नौजवान भेनरुनि खे बिना शादी जे बेवा बणाए छॾियो आहे, उन्हनि खे पंहिंजे पीउ जे घर में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। अॼु हिकु ग़रीब ऐं विचोले ख़ानदान में धीअ जो पैदा थियण माउ पीउ जी निंड हराम करे छॾियो आहे। जेकॾहिं असां गौर करण वञूं था त साफ़ सम्झ में अचे थो त अॼु शादी ब्याह जी रस्म खे हिन मुस्लिम माशरे अहिड़ी रस्म बणाए छॾियो आहे। मसलन मंगनी यानी संग, बारात, ॼञ, पंहिंजे धीअ खे ॾेज जे नाले ते पूरी ज़िंदगी जो सामान, जेतोणीकि पीउ वीचारे जे घर में पाण मौजूदु बि न हुजे। लाॾे खे सोन जी मुंडरी, लाॾे जो अंगण में अचणु, नौजवान छोकिरियुनि ऐं औरतुनि जो बेशर्मीअ सां मुज़ाहिरो, मर्दनि औरतुनि जो गॾु थियणु, फोटोग्राफी, इहे सभु माशरे जूं बदतरीन रस्मूं आहिनि जेके मुस्लमान खे क़तन न जुगाए। मुस्लमान वॾे शौक़ सां इस्लामी तालीम खे बुलाए गैर क़ौमनि जी तक़लीद करणु शुरू करे छॾी आहे। ख़ुदा रा इस्लामी तरीक़नि खे अपनायो, इस्लाम खे ज़िंदगी बणायो, पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणण जी कोशिशि करियो, छो जो इस्लाम अव्हां खे ग़रीबनि जे घर खे उजाड़ण जी तालीम नथो ॾिए। आलमनि सगुरनि खे घुरिजे त इस्लाम जेको शादीअ खे निहायत आसान ठहिरायो आहे, जंहिंजे अंदरि मंगनी, ॾेज ऐं ॼञ जो को तस्वुरु न आहे, जेके साहबा ऐं साहबियात जे शादी ब्याह जे बेशुमार वाक़िया असांजे अॻियां खोले बयानु कया आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाए वञे। जिन आलमनि खे अलाह पाक दीन जी हिफ़ाज़त लाइ पसंदि कयो आहे, जंहिंखे अलाह पाक दीनी तालीम सां आरास्ता कयो आहे, जिन खे ख़ैर उम्मत जे लक़ब सां सॾियो आहे, उन्हनि खे हिन पाकीज़ा तालीम माण्हुनि ताईं आम करण जी ज़रूरत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवे मथे हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।